मिठी में जलसे दौरान मक़तूल रमज़ान खोसो के वारसनि से गॾु वेठल ऐं ॿियनि ते हयल इल्ज़ामनि जो रद्दअमल। अरबाब अनवर जब्बार के भाउ सियासी ऐं समाजी अॻवान अरबाब अहसान पंहिंजो रद्दअमल ॾिनो आहे। डीपलो ऐं कलोई में टॉर्चर सेल कंहिं जी सरपरस्ती में हलन था, सभु वाखा कंदसि, अरबाब अहसान जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अता नूरियो खां। जी अता, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही गुजरल रात गोदियार में जलसे दौरान मक़तूल रमज़ान खोसो के वारसन से गॾु वेठल अरबाब अनवर जब्बार ऐं ॿियनि ते हयल इल्ज़ामनि जो इन वक्त रद्दअमल जेको आहे उहो साम्हूं आयो आहे। जलसे दौरान हयल इल्ज़ामनि ते जो भाउ आहे अरबाब अहसान जब्बार उन जेको सो अहिड़ो रद्दअमल ज़ाहिर करे छॾियो आहे। हुन चयो आहे त अरबाब अनवर शरीफ़ माण्हू आहे, हू जंहिं क़िस्म जी सियासत करे पियो, मूंखे ख़बर आहे त हिन वक़्तु जो को सियासत मां फ़ाइदो कोन आहे। हिन चयो त डीपलो ऐं कलोई में जेको टार्चर थील कंहिंजी सरपरस्ती में हलनि था ऐं सभु इहे वाइखा कंदुसि। अरबाब अनवर जब्बार जी सियासत ते ॻाल्हाइण वारनि खे मुंहुं ॾेई ॼाणा थो, पंहिंजा ॻाढ़ा वात जेके आहिनि उहे बंदि कनि, ॿी सूरत में संदसि करतूत जेको मुंहुं आणींदुसि। जॾहिं त इहो राति पीपल्स पार्टी जो जेको मिठी वेझो ॻोठु आहे गोदियार, उते जलसे में जेके अॻवान आहिनि उन्हनि ख़िताब कयो। ठीक है, मुझी मेहरबानी अता नूरियो अपडेट करण जे लाइ।